कराची जी सिटी कोर्ट में वकीलन जो यूट्यूबर रजब भट्ट ते तशद्दुद। रजब भट्ट जे वकीलन केस बचाए वरितो। रजब भट्ट खिलाफ हैदर थाणे ते केस दाख़िल आहे, जंहिंमें हू ज़मानत ते आहे। सिटी कोर्ट में ज़मानत लाइ आयल यूट्यूबर रजब भट्ट खे वकीलन तशद्दुद जो निशानो बणायो। रजब भट्ट खिलाफ तौहीन मज़हब जे केस में ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी थी। रजब भट्ट पंहिंजे वकील सां गॾु सिटी कोर्ट पहुतो। रजब भट्ट अदालत पहुतो त उते मौजूद वकीलन ऐं वकीलन जे लिबास में मौजूद ॿियनि माण्हुनि खेसि तशद्दुद जो निशानो बणायो। रजब भट्ट जा वकील खेसि बचाईंदा रहिया, पर तंहिं हूंदे बि वकील न रुगो हुन ते तशद्दुद कयो, पर खेसि अदालती कमरे मां ॿाहिरि कढी छॾियो। इन हवाले सां वकील अॻवाणनि जो चवणु आहे त अबूरी ज़मानत हासिल करण खां पोइ रजब भट्ट हिकु व्लॉग ठाहियो हो, जंहिंमें हुन फरियादी बाबति कुझु नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया हुआ। वकीलनि जी हड़ताल सबबि रजब भट्ट जी दरख़्वास्त ज़मानत ते ॿुधणी बग़ैर कार्रवाई जे 13 जनवरी ताईं मुलतवी कई वई ऐं रजब भट्ट जी अबूरी ज़मानत में बि 13 जनवरी ताईं वाद कई वई। यादि रहे त रजब भट्ट ख़िलाफ़ हैदरी थाणे में तौहीन मज़हब जो केस दाख़िल आहे, जॾहिं त केस में हू अबूरी ज़मानत ते आहे।